सिर्फ़ु 10 मुहर्रम ते जेको हुसैनीअत ते असां हुसैनी नथा ॾियूं। सिर्फ़ु 10 ॾींहंनि जे नारे हुसैनीअत ते कोई मुस्लमान हुसैनी नथो थी सघे। इन खां बाद में किरदार बि लाज़िमी आहे, किरदार बि लाज़िमी आहे। जुआ फेल इमाम हुसैन जो न आहे क़तन तौर ते। जुआ वारे जो इमाम हुसैन सां को बि तालुक़ु न आहे। शराबी जो इमाम हुसैन सां को बि तालुक़ु न आहे। क़तल वारे जो इमाम हुसैन सां को बि तालुक़ु न आहे। मौसीक़ी ॿुधण वारे जो इमाम हुसैन सां को बि तालुक़ु न आहे। ज़ुल्म करण वारे जो इमाम हुसैन सां को बि तालुक़ु न आहे। बल्कि इहे जेके बि फेल जंहिं मुस्लमान जे अंदरि आहिनि, उहो जेको आहे हिन टाइम यज़ीदी किरदारु अदा करे थो, क़यामत ॾींहुं यज़ीद सां गॾु थींदो। असां भई ज़िंदगी चेंज कयूं, असांजो तालुक़ु इमाम हुसैन सां आहे। किरदार बि मैं भारदोसो अहिड़ो असांजो जेको ज़ाहिर थी। नारो त पूरो साल जेको आहे इमाम हुसैन जो लॻाईंदा आहियूं। इन खां बाद में कॾहिं थोरो नज़र खे हेठि करे थोरो दिलि में ॾिसो, दिलि में थोरो ॾिसो त हक़ीक़त में किरदारु इमाम हुसैन जो आहे या यज़ीद जो किरदारु आहे। किरदारु कंहिंजो हिन टाइम जेको असां खणूं था, त मैं भारदोसो क़यामत ॾींहुं असां उन शख़्सियात सां गॾु थींदासीं। क़यामत ॾींहुं असां उन शख़्सियत सां गॾु थींदासीं जंहिं सां दुनिया जे अंदरि असांजो तालुक़ु हूंदो। जेकॾहिं तालुक़ु इमाम हुसैन सां, अल्हम्दुलिल्लाह ख़ुशी जी ॻाल्हि आहे, क़यामत ॾींहुं इमाम हुसैन सां गॾु थींदासीं। पर जेकॾहिं दुनिया जे अंदरि तालुक़ु जेको आहे यज़ीद सां आहे, ॻाल्हि जेको आहे वाज़े तौरु मां गारंटी सां चवां थो, कन खोले करे ॿुधो, क़यामत ॾींहुं जीअं तव्हां उथंदव न, यज़ीद जे जेको आहे सिफ़ खां तव्हां उथंदव।